नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मौसम ख़बर ॾींदा हलूं त مسوڀرڳڙي लॻ सूफी बुज़ुर्ग सैयद छुटन शाह जे मेले जूं रस्मूं धामधूम सां जारी आहिनि। मेले में ॿारनि जा झूला ऐं चीकला, रांदीगरनि जूं बाज़ारूं, मिठाइनि जा दुकान निहायती ख़ूबसूरत सां सजाया विया आहिनि। जॾहिं त सिंध जे सक़ाफ़त ऐं मेले जी सुञाण मलाकड़े जो मैदान पिणु सजायो वियो आहे, जंहिंमें पहिरीं ऐं ॿिए जोड़ जे मल भरपूर नमूने सां शिरकत कंदा। जिन मल पहलवान पंहिंजे मदह मुक़ाबलनि मलनि खे दसे पंहिंजी बहादुरी जो भरपूर दाद हासिल कयूं। तिन में मल पहलवान रायब अब्बास खोखर, मौला बख्श शीदी, मोहम्मद बख्श लेगारी, आशिक खोसो, कुर्बान रिंद, मुज़फ़र चंद, जमाल गोपांग, जलाल मंगरियो, आलम खोखर ऐं ॿिनि पंहिंजे मदे मुक़ाबले मलनि खे दसे मैदान मारियो। इन मौक़े ते अक़ीदतमंद मोहम्मद जुमन जूणे जो माशूक इनायत सत्तार अबड़ो ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 7 सालनि खां हीउ मेलो हलंदड़ आहे। साईं जिन इराक़ मां हिजरत करे हिते आया ऐं अची दीन जी तबलीग कयाई। हिननि चयो त साईं छुटन साईं पीर सुहिणी जो बि मुर्शिद आहे। हिननि ॻाल्हाईंदे चयो त मेले जा ही 3 ॾींहं असां ईद जीअं ख़ुशियुनि वांगुरु मल्हाईंदा आहियूं, जंहिंमें ॿार ॿुढा नंढा वॾा भरपूर शिरकत कंदा आहिनि। ॿिए तरफ़ रांदीकनि वारनि ऐं मिठाइनि वारनि ॻाल्हाईंदे चयो त हिते इंतिज़ामिया जो असां सां भरपूर तावन आहे। धंधे जे बारे में ॻाल्हाईंदे हिन चयो त इलाइक़े में ताज़ो सेठ लथो आहे, धंधो मड़ी चङो आहे। बाक़ी ग्राहक महांगाई जूं शिकायतूं थोरियूं घणियूं कंदा रहंदा आहिनि। शुक्र था करियूं त हिन चयो त मेला मोहबत जा सिंध में क़ाइम ऐं दाइम हुजनि। ॿिए तरफ़ सिंध जे भलोड़ रागी शफ़ी फ़कीर पिणु दरगाह ते हाज़िरी भरे सुर वाखो कयो। अहिड़े तरह ही मेले जूं रस्मूं 3 ॾींहं ताईं जारी रहंदियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।